अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि दोस्तों। नओं सिंधी ड्रामो तमामु जल्द अची रहियो आहे। ड्रामे जो नालो छा आहे, ड्रामे में कहिड़ा मशहूरु अदाकार शामिल आहिनि, मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो, ऐं जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त दोस्तों सिंध टीवी लाइ नओं सोप सीरियल ड्रामो सिंध जाइ जी रिकॉर्डिंग सैयद ख़ालिद शाह जे डायरेक्टरी हेठि हलंदड़ आहे। ड्रामे में सिंध जा मशहूरु अदाकार बिशारत अब्बासी, एस भट्टी, अब्बास गुल, बिलावल खोकर, फ़कीर, अली नवाज़ सोलंकी, वफ़ा दिलदार, नसरी नाज़, नादिया चिन्ना, अस्मा भुट्टो समेत ॿिया केतिरा मशहूरु अदाकार शामिल आहिनि। सिंध जाइ ड्रामे जो राइटर ॾाहिरी शकूर आहे, जंहिं काफ़ी मशहूरु सोप सीरियल कंढनि जी सेज, मश्किरनि जो ॻोठु समेत ॿिया सोप सीरियल लिखिया आहिनि। सिंध जाइ ड्रामे जी रिकॉर्डिंग जीअं पूरो थींदो त ड्रामो सिंध टीवी ते हलाई वेंदी। दोस्तों जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ज़रूरु ऑन कंदा। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ मिलंदा। ऐं हिन वीडियो बाबति कमेंट ज़रिए पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। मिलंदासीं कंहिं ॿिए नई वीडियो में। हिन वक़्तु ख़ुदा हाफ़िज़।